इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुंहिंजी भाॼाई जो अॼु इंतकाल थियो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जन्नतुल फिरदौस में आला मकान अता फरमाएसि। मुंहिंजो रब्बुल अर्शिल अज़ीम कंहिं पाक पैगंबरनि जो मोहताज न आहे, कंहिं वलियुनि जो, कंहिं अली जो मोहताज न आहे। मुंहिंजो रब्बुल अर्शिल अज़ीम ख़ालिक़ अकबर ज़ुल जलाल वल इकराम आहे। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बुल अर्शिल अज़ीम, रब्बुल अर्शिल अलीम, रब्बुल अर्शिल करीम। अल्लाह मुंहिंजी भाॼाई जी मग़फ़िरत फरमाईंदो, जन्नतुल फिरदौस में आला मकान अता फरमाईंदो। अल्लाह उन जी आल औलाद खे सबर जमील अता करे। हिक न हिक ॾींहुं सभिनी जो पंधु क़ब्रिस्तान जी तरफ़ आहे। कल दुनिया में हो, अॼु क़ब्र जे अंदरि आहे। मौत मोहलत नन्ही आहे।